नौशर अफरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरू कंडियारो कमालदेरो लॻोट अलीम वहाण जी रहवासी हिमादुल्लाह कलोड़ो सनाउल्लाह कलोड़ो जेको 1 महीनो कमालदेरो लॻ टेमूर स्टाफ खां खंबे गुम कियल हिमादुल्लाह कलोड़ो मीडिया अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त असां ॿई भाइर अलीम खां कंडियारो वञी रहिया हुआसीं त टेमूर स्टाफ वटि कारे रंग जी कार गाॾी बीठी हुई जंहिं असां ते तशद्दुद करे अखियूं ॿधी कार में खणी विया। मुंहिंजे भाउ सनाउल्लाह कलोड़ो खे वेहड़ थाणे ते कूड़ो केस करे चालान कियो वियो ऐं मूंखे अगवा करे कंहिं गुमनाम जॻह ते कंहिं कमरे में बंदि करे छॾियाऊं जंहिंमें बख्शल कलोड़ो सदाकत कलोड़ो पीर बख्श कलोड़ो मुबीन कलोड़ो आमिर कलोड़ो मूं ते तशद्दुद कंदा रहिया। मां रात जी ऊंदहीअ जो फ़ाइदो वठी भॼी निकिरी आयसि। बकरीअ जे पतण ते पहुतुसि जिते मुंहिंजा वारस पहुता। मां उन्हनि सां गॾिजी माही भाण थाणे ते NCB दाख़िल कराई। हिमादुल्लाह कलोड़ो वधीक DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर अफरोज आबिद हुसैन बलोच ऐं बस वारनि खे अपील कंदे चयो त जेके 1 महीनो अॻु मूंखे अगवा करे विया हुआ उन्हनि जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी त छा मामलो आहे? तव्हांजो नालो छा आहे तव्हांजो? सर मुंहिंजो नालो अहमद अब्बासी आहे। किथां जो रवासी आहियूं? कोट अलीम कलोड़े जो रवासी। जी असां ॿ भाइर निकितासीं जंहिं कम सां असां सुमोर तो बड़ाई चऊं कारी गाॾी में खणी ॿिन्ही भाइरनि खे अखियूं ॿधनि। अटकल घणा ॾींहं थींदा आहिनि? सही में तक़रीबन महीनो थी वेंदो आहे। पोइ मुंहिंजे भाउ खे किथे खणी आहे मूंखे हुते कंडियारे में अलॻि कयनि। पोइ मुंहिंजी वरी अखियूं ॿधी पोइ इहा गाॾी शिफ्ट कयनि ऐं उन खां पोइ कंहिं कचे इलाइक़े में मूंखे आहिनि ऐं मूं ते ॾाढो तशदुद कंदा पिया आहिनि ऐं उन खां बाद में मूंखे चवनि था असांखे पैसा न ॾींदा असां तव्हां ॿाहिरि धमकी ॾींदा। जंहिं तव्हां ते तशद्दुद कयो तव्हांखे जेको खणी वियो उन्हनि जी तव्हां सुञाणप कई उहा तव्हां सुञाता? सदाकत किरण कलोड़ो ऐं मुबीन कलोड़ो आमिर कलोड़ो ये तव्हांखे खणी विया अगवा करे विया। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ करे इन्हनि खे कोर्ट में इंसाफ़ खपे त इन्हनि खे ॿधी ॾे। SSP में कहिड़ो मुतालबो था कयो तव्हां? असांखे ॿधरा आहिनि SSP वज़ीर आला सिंध में DIG शहीद बेनज़ीराबाद IG सिंध ऐं आला